अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उनजी तव्हांखे एडवांस में कहाणी ॿुधाईंदा हलूं। त उन में फ़ैसिलो इहो थींदो जेके जंहिं फ़ैसिले जे लाइ ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। सिजावल पंहिंजो बयानु बदिलियो आहे मूसा जे बारे में। मूसा छुटी आयो, छा हाणे अॻे नेक्स्ट एपिसोड में कामयाबु थींदो फ़ैसिलो या वरी कुझु अहिड़ो नओं स्टार्ट थींदो, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियों हिनखे पूरो ॾिसो ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे दोस्तों पोइ केस में मूं ॿुधायो हो त सिजावल ख़ान फ़ैसिले जे लाइ इन जे करे हा कई आहे। ॾिठो जे फ़ैसिलो थियो मुंहिंजे हक़ में, अगरि मूंखे ॻाल्हि सम्झ में आई, उन दिलि में इहा ई हुई त जेको आहे फ़ैसिलो कंदुमि न। दुश्मन त उअं ई जहिड़ो उअं ई पियो आहे। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिठो आहे जेकी गुज़री वई राति, उन में मूसा सां फ़ैसिले जे लाइ सिजावल बयानु पुलिस में बदिले छॾिया ऐं सिजावल पंहिंजी ज़ाल सां बि इहा सलाह कई त मां ॾिसणु चाहियां थो त हक़ीक़त छा आहे। मां पोइ किस्त में मां इहो तव्हांखे ॿुधायो। हाणे इहो ॿुधाईंदो हलां त मूसा छुटी ईंदो नेक्स्ट एपिसोड में, तव्हां ॾिसंदो ऐं उहो अचण सां आशू खे धमकी बि ॾींदो त मुंहिंजे मथां जेका गोली हलाई उहा तूं हलाई आहे। सिजावल जे बयानु बदिलण सां इहो कमु तॾहिं थींदो आहे। सिजावल इन जे लाइ बयानु बदिलिया त हुनखे ठा करिणो आहे, असल जेको आहे हक़ीक़त ॼाणणी आहे ऐं नवाब ख़ान जे दुश्मन जिच में शैतानियूं करे रहियो आहे उहे हिकु पासे करणियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो दोस्तों इन जो इंशाल्लाह नेक्स्ट एपिसोड हिकु ॿ किस्तनि जे अंदरि 2-3 किस्ता लॻंदियूं, उन जी ठाह जूं ॻाल्हियूं स्टार्ट थींदियूं ऐं वरी आशू शैतानी कंदो ऐं नवाब ख़ान इहो ठाह करणु न ॾींदो। इन जी पूरी कोशिशि कंदो त कहिड़े बि तरीक़े सां इहो ठाह न थिए ऐं इन्हनि खे अञा विढ़ायां पाण में। वरी को न को नवाब ख़ान वार कंदो, लेकिन हिन चकर जेको आहे न, जो नवाब ख़ान जो वार कामयाबु वियो त इहे वरी पाण में विढ़ी पवंदा। घणो कर त मूसा सिजावल इहे सोचींदा त असां पंहिंजो दुश्मन सुञाणूं, उन्हनि खे दोस्त रोकींदा, लेकिन हिन चकर नवाब वरी ॿिए तरीक़े सां विढ़ण जी कोशिशि कंदो त शैतानी पूरी कयां। दोस्तों जेका बि अपडेट अचे थी असां तव्हांखे सभ खां पहिरियां ॾींदा था अचूं। हर अपडेट जे लाइ असांजो यूट्यूब चैनल उदासी टीवी खे सब्सक्राइब करे छॾियो। ख़ुदा हाफ़िज़।